अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां अॼु तव्हांखे सभई कहाणियूं ड्रामा मतिलबु इन वीडियो में ॾींदासीं त कहिड़ो कहिड़ो ड्रामो हाणे अचण वारो आहे। इन तफ़सील ॻाल्हि ॿियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं बि असांजे चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तो 5 जे किरदार खां पहिरियां हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे। उन जो नालो अथव दोलाब। दोलाब में काफ़ी ड्रामा मतिलबु काफ़ी अदाकार पुराणा आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी जा अदाकार इन में अथव ऐं मतिलबु ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव। तो इन जी कहानी लिखियो वियो आहे की इन जी आहे न शूटिंग शुरू न आहे थी। अगरि इन जी शूटिंग शुरू थी त असां तव्हांखे इतला ज़रूरु कंदासीं। ऐं हा दोस्तों, हिकु वरी नओं ड्रामो पेश आयो आहे। उन जो नालो अथव चंड ग्रहण। उहो बि अचण वारो अथव ऐं उन जो डायरेक्टर अथव मजू सतार लाड़। ऐं जेको दोलाब ड्रामो आहे उन जो डायरेक्टर अथव फरंद मलिक उर्फ खजू। मतिलबु ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर ऐं ज़हर ज़िंदगी जा अदाकार मतिलबु ज़हर ज़िंदगी सीज़न 2। तो जेको दोलाब ड्रामो आहे उन में ज़हर ज़िंदगी जा अदाकार अथव ऐं ज़हर ज़िंदगी में मज़ो ॾींदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे वांगुरु हू जहिड़ो कंदा। असांजो हीअ कहाणी जेका तव्हांजे अॻियां पेश कयो।